जी ज़िले छठे जे सरकारी मुलाज़िमन पारां पेंशन की कटौती ऐं ॿियनि जाइज़ मुतालबनि जे हल जे लाइ मकलीअ में सवें उस्तादनि जो एहतजाज ऐं धरणो आहे। हिन एहतजाज में तालीम खाते, रेवेन्यू, हेल्थ खाते, पब्लिक हेल्थ, हाईवे, बेलो खातो समेत समूरनि खातनि जा सवे मुलाज़िम ऐं उस्ताद ऐं उस्तादाणियूं जेके एहतजाज में आहिनि सवे एहतजाज करे रहिया आहिनि ऐं धरणो हणी रहिया आहिनि ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त असांखे असांजो हक़ु खपे। हिननि इहो बि ऐलान कयो आहे त 6 तारीख़ ते बिलावल हाउस ते जेको तारीख़ी एहतजाजी धरणो थींदो जंहिंमें लखें उस्ताद जेके शामिल थींदा। अॼु बि मकनी में तारीख़ी एहतजाज कयो पियो वञे। एम्प्लॉइज़ यूनियन जे अलायंस जे अॻवान गुलाम नबी खुश्क, अलाउद्दीन गुरोई, तुंजो साहब समेत जेके उस्ताद आहिनि, अॻवान आहिनि, खान मोहम्मद हिलायो ऐं के शोरो समेत सवे जेके आहिनि उन्हनि जी अॻवानी में जेको एहतजाज थिए पियो उनमें मुख़्तलिफ़ खाते जा मुलाज़िम शामिल आहिनि। उस्ताद उस्तादाणियूं जोड़े उहे पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु जेको नेशनल हाईवे कराची छठो नेशनल हाईवे ते उते धरणो वेठल आहिनि ऐं हिननि जो इहो मुतालबो आहे त उन्हनि जा हक़ उन्हनि खे न ॾिना विया त हुननि जी जदोजहद जारी रहंदी। तव्हांखे मंज़र ॾेखारे रहिया आहियूं मकली जा, जिते मुलाज़िम अलायंस वारनि जा दोस्त जेके आहिनि उहे एहतजाज पिया कनि। उस्ताद, टीचर, मेल फीमेल टीचर समूरा जेके आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि। हेल्थ खातो, रेवेन्यू खातो, बेलो खातो, बिल्डिंग समेत मुख़्तलिफ़ जेके सरकारी खाता आहिनि उन्हनि जा मुलाज़िम जेके आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि। हिन वक़्तु मकली छठो कराची रोड ते मकली ते धरणो आहे ऐं सवे उस्ताद उस्तादाणियूं ऐं ॿिया समूरा सरकारी मुलाज़िम शामिल आहिनि। والتين والزيتون وطور لقد خلقنا الإنسان في أحسن تقويم ثم رددناه أسفل سافلين إلا الذين آمنوا